अस्सलाम वालेकुम दोस्तों, सभिनी दोस्तनि ऐं प्यारनि भाइरनि खे असां भली कार चवंदा पंहिंजे हिन वीडियो में। त दोस्तों असां अॼु अव्हां लाइ कुझु सेटिंग्स खणी आया आहियूं इंटरनेट जूं, जेके तव्हां मोबाइल में करण सां तव्हांजी इंटरनेट जी स्पीड जेको आहे सो वधी सघे थी। कुझु दोस्तनि जी शिकायत अची रही त असां इंटरनेट पैकेज करण जे बावजूदि अब असां वटि इंटरनेट स्लो हली रही आहे। त दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त सभ खां पहिरियां असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं जेको आहे सो बेल आइकन खे दॿायो, जीअं असांजी हर नई ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हलूं था असां सेटिंग जे तरफ़। सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजी मोबाइल जी सेटिंग्स में वञो, उन खां पोइ मोबाइल नेटवर्क्स में अचो। मोबाइल नेटवर्क्स खां पोइ असेस पॉइंट नेम्स लिखियलु हूंदो, उन में तव्हांखे अचिणो आहे। उन खां पोइ जेको आहे सो हिते ॿ सेटिंगियूं अची रहियूं आहिनि, मोबलिंग ईमेल ऐं मोबलिंग MMS। इन ॿिन्ही में असांखे सेटिंग करणी आहे। असांखे सेटिंग में इन्हनि जी में वञिणो आहे। त दोस्तों हिते लिखियलु हूंदो, तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो APN प्रोटोकॉल। त तव्हांखे APN प्रोटोकॉल जॾहिं तव्हां क्लिक कंदव अंदरि सेटिंग में ईंदव त हीउ सिलेक्ट थियलु हूंदो IPv4 में। इन खे तव्हांखे मटाए करे IPv4 IPv6 में रखिणो आहे ऐं मथे अची करे मोर में अची करे तव्हांखे सेटिंग सेव करणी आहे। त दोस्तों हेठां जेका मोबलिंग MMS जी सेटिंग अची रही आहे, इन में तव्हांखे साॻी तरह उहा ई सेटिंग करणी आहे। APN प्रोटोकॉल में अची करे तव्हांखे IPv4 सिलेक्ट थियलु हूंदी, इन खे तव्हांखे चेंज करिणो आहे IPv4 IPv6 में। वरी साॻी तरह मोर में अची करे तव्हांखे सेटिंग सेव करणी आहे। त दोस्तों हीअ ई अॼोकी सेटिंग असां तव्हां सां शेयर कईसीं। हिन सेटिंग करण सां तव्हांजी तक़रीबन इंटरनेट जी स्पीड फास्ट हाई थी वेंदी। त दोस्तों मोकिलाणी कोन्हे, सदाईं गॾु हक़ मौजूदु।